रोज़े खां पोइ इस्लाम जे अंदरि ॿी शइ जेका तमामु ज़रूरी आहे। अच्छा यादि रखो, शुरू वारियूं जेकी टे शयूं असां ज़िक्र कयूं आहिनि इहे सभिनी जे लाइ बराबरि आहिनि। अमीर हुजे थोरो ग़रीब हुजे, सभिनी जे लाइ कलमो ऐं नमाज़ ऐं रोज़ो ज़रूरी आहे। पर हाणे जेके ॿ शयूं असीं डिस्कस करणु वञूं पिया, उहे शयूं सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि जे मथां आहिनि जिन खे अलाह तबारक व तआला दौलत ॾिनी आहे ऐं जिन खे अलाह तबारक व तआला नवाज़ियो आहे। उन्हनि जे अंदरि ज़कात आहे। सभिनी खां पहिरीं ज़कात छा आहे? ज़कात जीअं मूं तव्हांखे पहिरीं तज़किरो कयो त जेकॾहिं तव्हां वटि 40 मेंहियुनि जेतिरो या 5 ऊठनि जेतिरो या 100 बकरियुनि जेतिरो माल अहिड़ो आहे जेको तव्हांजे ज़रूरत खां इज़ाफ़ी आहे, तव्हांजी कारोबार खां ऐं तव्हांजी घरेलू कम जे अंदरि ईंदड़ शयुनि खां मथे आहे, त उनजे मथां तव्हांखे साल पूरो गुज़रण खां पोइ 100 जे मथां 2.5 रुपया तव्हांखे अलाह जे रस्ते में ॾाढी तमामु मामूली रक़म इहा थिए थी। ऐं इहा हर उन माण्हू खे जेको अलाह तबारक व तआला जे लाइ मुस्लमान थियो आहे, जेको पाण खे मुस्लमान चए थो, उनखे हर साल ते हिसाब करे पूरी इहा रक़म ॾियणी आहे। कंहिं ग़रीब खे ॾेई छॾणु या कंहिं माइट जी मदद करे छॾणी, उहो इन खां सवाइ आहे। अच्छा, जेकॾहिं उहो ज़कात जी मद में या ज़कात जी नियत सां करे थो, तॾहिं बि उनजो हिसाब करे त तव्हांजी ज़कात केतिरी थी आहे ऐं तव्हां केतिरो ॾिनो आहे। ज़कात जो वॾे में वॾो फ़ाइदो इहो आहे, ज़कात सां तव्हांजो माल हादिसनि खां, बीमारियुनि खां ऐं मसइलनि खां बची पाक थी वञे थो। ज़कात जो मतिलबु इहो आहे त कंहिं शइ खे कंहिं गंदगी खां पाक करणु। तंहिंजे करे ज़कात ॾियण वारा हमेशह उन्हनि खे बरकत हूंदी आहे, ज़कात वठण वारा हमेशह मसाइल जे अंदरि हूंदा आहिनि। तंहिंजे करे कोशिशि करियो तव्हां ॾियण वारो हथु थियो, वठण वारो हथु न थियो। इन जे लाइ इहा ज़कात आहे। वसलाम।